أعوذ بالله من الشيطان الرجيम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तों, इहो जेको असां प्रोग्राम शुरू कयो आहे क़ुरान यूनिवर्स जे नाले सां, सिंधी जो तर्जुमो क़ुरान जो, इन में जेको आहे असां सूरे बकरा पढ़ूं पिया। या अॼु असां जेको आहे रुकू नंबर 25 जेको आहे 25 रुकू जेको आहे पढ़ंदासीं। जेको 24 रुकू असां पढ़ियो उन में हज जे बारे में असांखे कुझु अलाह साईं कुझु सेखारियो पिए, सम्झायो पिए कि कहिड़े तरीक़े सां कजे, कीअं अलाह साईं जो जेको आहे ज़हन में जेको आहे यादि रखिजे, हुनजो जेको आहे उन सां डिॼिजे ऐं उन जे लाइ जेको आहे सही हर शइ सुठी नीयत सां ऐं सिधे तरीक़े सां कजे। अॼु बि कुझु हज जे बारे में आयतूं असां पढ़ंदासीं। रुकू नंबर 25 आहे, आयत नंबर आहे 197। 197 आयत नंबर सां शुरू करूं था अलाह जो नालो वठी करे। ऐं मूं तव्हांखे शुरू सां चयो आहे कि सूरे बकरा ते अगरि असां सुठो ध्यानु ॾींदा, ऐं इहे तक़रीबन को 40 खनि वीडियोज़ ठहंदियूं। इहे 40 वीडियोज़ अलाह जे लाइ ऐं पंहिंजी कामयाबी जे लाइ वही तव्हां अगरि ॿुधी वठंदा त तव्हांजे लाइ बाक़ी जो क़ुरान जेको आहे उहो तमामु आसान थी वेंदो। इहा कोशिशि जेका आउं करां पियो, इहा क़ुरान खे सिंध जे माण्हुनि ताईं पुॼाइण जी, उहा इन नीयत सां पियो करां ऐं इन शौक़ में पियो करां कि सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि जी क़ुरान सां वाक़फ़ियत वधी वञे। इन सॼी ॻाल्हि जो मिशन इहो आहे कि अलाह साईं वटां त अजर जेको मिलंदो सो मिलंदो। उहो आउं उर्दू में करां त बि अजर मिले हा, अंग्रेज़ी में करां त बि अजर मिले हा। पर इन में इहो कि हिननि सिंध जे माण्हुनि ताईं क़ुरान जी जेका आहे उहा एॾो कमु थियो कोन्हे क़ुरान जे मामले में, सम्झाइण जे मामले में। त सॼी नियत इहा हुई कि हिननि खे जेको आहे क़ुरान पहुची वञे ऐं इहे जेके आहिनि निकिरी अचनि इन्हनि उंधाइनि मां, जेके क़ुरान न सम्झण वारा जे उंधाई में हूंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि असां उंधाई में कोन्हे, पर उहे उंधाई में हूंदा आहिनि। सो क़ुरान खे सम्झणु इलाही ज़रूरी शइ आहे। सूरे बकरा ते थोरो पंहिंजो ध्यानु ॾियो ऐं सूरे बकरा जॾहिं मुकमल थी वेंदी त तव्हांखे पाण जेको आहे शौक़ु थींदो अॻियां वधण जो क़ुरान जे इल्म में, ऐं तव्हां पाण जेको आहे वधी वधी सिखण जी कोशिशि कंदा। पर रुॻो थोरी अलाह साईं बि ॾिसे थो कि तव्हां केतिरो शौक़ु ॾेखारियो पिया या केतिरी कोशिशि पिया करो। त थोरी कोशिशि करो, थोरो शौक़ु ॾेखारो ऐं वधो अलाह साईं जे कलाम ॾांहुं, ऐं पोइ ॾिसो अलाह साईं कीअं तव्हांजे लाइ क़ुरान जो जेको आहे आसानियूं करे। الحج أشهر معلومات فمن فرض فيهن الحج فلا رفث ولا فسوق ولا جدال في الحج وما تفعلوا من خير يعلمه الله وتزودوا فإن خير الزاد التقوى واتقون يا أولي الألباب। अचो रुकू नंबर 25 पढ़ूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर अल हज अशहुर मालूमात। अलाह चए थो हज जेको आहे उहो अहिड़नि महीननि में जेके सभिनीनि खे ख़बर आहिनि। मालूमात माना उहो उन जे बारे में असांखे ख़बर। फमन फर्द फीहिन अल हज, त इन जे अंदरि जेको आहे हज खे जेको आहे उहो फ़र्ज़ ठाहियो वियो आहे तव्हांजे मथां। हज खे फ़र्ज़ ठाहियो फीहिन अल हज फला रफ़सा वला फसूक। अलाह चए थो इन हज जे ॾींहंनि में, जीअं असां रमज़ान में पढ़ियो त अलाह साईं इजाज़त ॾिनी कि राति जो ज़ाल मुड़ुस जेके आहिनि पाण में मिली सघनि था। सवाइ एतकाफ़ में जॾहिं वेठा आहिनि त ज़ाल मुड़ुस जो रिश्तो कोन ओहिड़े तरीक़े सां हलंदो। पर इन हज में जेको आहे हज जा जेके 10 ॾींहं आहिनि, तव्हां हज जा 5 ॾींहं जेके आहिनि, तव्हां इन नियत सां हज में आहियो त उन में जेको आहे फला रफ़स, इहो जेको ज़ाल मुड़ुस गॾु सुम्हण वारो जेको मामिलो आहे उहो कोन कंदा। वला फसूक, ऐं के क़िस्म जो जेको आहे गुनाह कोन कंदा, कूड़ कोन ॻाल्हाईंदा। वला जिदाल, ऐं के क़िस्म जो बहस मुबाहिसो कोन कंदा, अटकंदा कोन ॻाल्हियुनि ते। ठीकु आहे। फिल हज, जॾहिं हू हज जे हुन में हुजनि। ऐं अलाह चए थो वमा तफ़लू मिन ख़ैरिन, ऐं जेको कुझु सुठो तव्हां कंदा, जेको बि फेल सुठो कंदा, जेके बि ॻाल्हियूं तव्हां सुठियूं कंदा, युअल्लिमुहुल्लाहु वतज़ुदु, त इहो सम्झी वठो कि अलाह तव्हांखे पोइ चङाइनि में वधाईंदो। तव्हां सुठा थी जेको ख़ैरु कंदा न त अलाह साईं तव्हांजे ख़ैर में वधाईंदो। फ़इन्न ख़ैर ज़ाद तक़वा, ऐं अलाह तव्हांखे जेको आहे तव्हांजे तक़वे में बि जेको आहे इज़ाफ़ो ॾींदो। तव्हांजो ज़ाद तक़वा,
तकवो बि जेको आहे उहो बि वधंदो। वतकून, अलाह चए थो तकवा करो मुंहिंजो, या उलिल अलबाब। इहो उलिल अलबाब जेको आहे लफ़्ज़ असां वटि पहिरीं बि अची चुको आहे, इहो वरी आयो आहे। इहो उन्हनि माण्हुनि जे लाइ चइजे थो जेके अलाह जे कलाम खे पढ़ंदे महिल सोचनि था, अलाह साईं जूं जेके आयतूं ॾिसनि था आसमाननि में ऐं ॿाहिरि ज़मीन ते, ऐं जेके ॾिसनि था कि गऊं मां खीर कीअं निकिरे पियो ऐं कहिड़ो अछे रंग जो खीर पियो निकिरे, जेको ॾिसनि था कि इहे वण कीअं सावा थियनि था, कीअं फसलूं अचनि थियूं, कीअं वञनि थियूं, सिजु कीअं उथे थो, कीअं वरी गुम थिए थो, कीअं चंडु अचे थो, इहे जेके निशानियूं अलाह साईं जूं सितारा राति जा ॾिसनि था, त इहे सोचनि था कि वाह अलाह साईं कहिड़ी तख़लीक़ कई। इन्हनि खे चइबो आहे उलिल अलबाब। जेके ईअं अंधनि वांगुरु कोन हलंदा आहिनि, इहे जॾहिं शयूं ॾिसंदा आहिनि त उनजे बारे में सोचंदा आहिनि, क़ुर पढ़ंदा आहिनि त उनजे बारे में सोचंदा आहिनि। क़ुर जी आयतूं बि आयात आहिनि, ऐं जेको असां ॿाहिरि ॾिसूं था वणनि टिणनि खे ऐं दरिया समंडनि खे ऐं पंहिंजो चंड सितारनि खे, इहो बि अलाह साईं जूं आयतूं आहिनि। इन आयत जी माना आहे निशानी। त हीअ जेके आयतूं असां पढ़ूं पिया इहे बि निशानियूं आहिनि, ऐं जेके ॿाहिरि ॾिसूं था इहे बि निशानियूं आहिनि। त जेके उलुल अलबाब आहिनि, अलाह साईं हिते चयो वतकून, ओ मुंहिंजो तकवा करो, मुंहिंजा तकवा करण वारा, मूंसां डिॼो, मूंसां डिॼण वारा, या उलिल अलबाब, उहे माण्हू थींदा मूंसां डिॼण वारा जेके जिन्हनि खे सोचण ऐं सम्झण जी अलाह साईं ताक़त जेको आहे हुननि में इहा ताक़त हुजे, उहो ॾिसी करे ईअं हलिया न वञनि। इहा हुई आयत नंबर 197। हाणे पढ़ूं था आयत नंबर 198। ليس عليكم جناح أن تبتغوا فضلا من ربكم فإذا أفضتم من عرفات فاذكروا الله عند المشعر الحرام واذكروه كما هداكم وإن كنتم من قبله لمن الضالين। अल्लाह साईं चए थो लैसा अलैकुम जुनाह अन तब्तगू फज़लन मिन रब्बिकुम, इन में का बुराई कान्हे तव्हां ते, अन तब्तगू फज़लन मिन रब्बिकुम, तव्हां ॻोल्हो अलाह साईं जो फज़ल। अलाह साईं जीअं फ़र्ज़ु करो तव्हां हज ते विया ऐं कुझु सामान अहिड़ो वठी विया कि आउं हुते विकिणंदुसि, मूंखे 2 पैसा मिली वेंदा, या हुतां को अहिड़ो सामान वठी आया जेको तव्हां जेको आहे पंहिंजे मुल्क में अची करे विकिणंदा त तव्हांखे को 2-3 रुपया मिलंदा। इहे माण्हू ईअं मशहूरु कयल आहे कि इहा इलाही किनी ॻाल्हि आहे। इहा अलाह साईं चए थो कि इन में को हर्ज कोन्हे, को लैसा अलैकुम जुनाह, तव्हां ते को इन शइ जो गुनाह कोन्हे। अन तब्तगू फज़लन मिन रब्बिकुम, तव्हां ॻोल्हो अलाह साईं जो फज़ल। फ़इज़ा अफ़दतुम मिन अरफ़ातिन फ़ज़कुरू, ऐं जॾहिं तव्हां फ़ारिग़ थी वञो अरफ़ात में जेको आहे दुआऊं पढ़ी करे तव्हां जॾहिं निकिरो, फ़ज़कुरू। अरफ़ात में छा कंदा आहियूं असां? दुआ कंदा आहियूं। जेको अरफ़ात वारो ॾींहुं हूंदो आहे उन में असां दुआऊं घुरंदा आहियूं अलाह साईं सां, जेको आहे 9 ज़ुल्हिज्जा ते। त अलाह साईं चए थो उनमें जेको आहे तव्हां जेको आहे ज़िक्र करो अलाह जो, फ़ज़कुरुल्लाह इंदल मशाइरिल हराम, ऐं जिथे बि तव्हां मशाइर जेके ॿियनि जाइनि ते वेंदा, असां अरफ़ात मां हाजी निकिरंदा आहिनि त पोइ हू वेंदा आहिनि मुज़दलिफ़ा में। मुज़दलिफ़ा में जेको आहे राति गुज़ारे पोइ वरी सुबुह जो अची करे हू मिना में गॾु थींदा आहिनि। पोइ मिना में जेको आहे के माण्हू 2 ॾींहं रहंदा आहिनि, के माण्हू 3 ॾींहं रहंदा आहिनि, ऐं उते जेको आहे रुॻो ज़िक्र कबो आहे, अलाह जो ज़िक्र कबो आहे, ऐं जेको आहे निमाज़ूं पढ़बियूं आहिनि, ऐं जेको आहे निमाज़ूं बि हुते जेको आहे उहे जेको आहे गॾे गॾे बि पढ़ण जी इजाज़त आहे। अलाह साईं चए थो इंदल मशाइरिल हराम वज़कुरू, तव्हां ईअं अलाह साईं जो ज़िक्र करो, अलाह साईं खे यादि करो। अलाह साईं जो जेको आहे घड़ी घड़ी कमा हदाकुम, इहो उहो ई अलाह आहे जे तव्हांखे हिदायत ॾिनी कि इहे पंहिंजा रस्ता ॾेखारियईं, इबादत जा रस्ता ॾेखारियईं, हज उमिरे जा। त कमा हदाकुम, हिन जेको आहे तव्हांखे हिदायत कयो, इन कुंतुम मिन क़ब्लिही, जॾहिं तव्हां हिन सां पहिरीं क़ब्लिही हिन सां पहिरीं तव्हां हुआ लमिन दालीन, तव्हां हुआ भटकियल। हिन सां पहिरीं तव्हां हुआ भटकियल। दालीन, दालीन इहो साॻियो दालीन आहे जेको सूरह फातिहा में पढ़ंदा आहियूं कि अलाह साईं असांखे भटकण न ॾिजांइ, असांखे भटकण न ॾिजांइ। अलाह चए थो इन दीन मिलण सां पहिरीं मूं तव्हांखे हिदायत जेका ॾिनी आहे इन सां पहिरीं त तव्हां हुआ दालीन, तव्हां त भटकियल हुआ। भटकियल जी माना छा आहे? भटकियल माण्हू जेको आहे उनजी एंड जेका आहे आख़िरत में दोज़ख आहे। उनजी एंड जेका आख़िरत में आहे, भटकण वारे जो रस्तो उहो अलाह साईं जी जन्नत ताईं कोन पुॼी सघंदो। उहो भटकियल माण्हू जेको आहे भटकियल जाइ ते पहुचंदो, ऐं उहो आहे
दोस्त जी भाई अल्लाह साईं असां सभिनीनि खे हुन सां बचाए ऐं जेको आहे पंहिंजी रज़ा जे हेठि असांखे रखे. ثم أفيضوا من حيث أفاض الناس واستغفروا الله إن الله غفور رحيم. हाणे अचो त आयत नंबर 199 पढ़ूं था. अल्लाह चए थो सुम्मा अफीदू मिन हैसु अफाद अन्नास. अल्लाह चए थो जॾहिं तव्हां निकिरो उन जाइ तां जिथां सभु निकिरनि था इंसान. हाणे इहा ॻाल्हि कजे पई मके जी. हाणे मके में फर्ज़ करो असां सभु मुस्लमान चऊं की असां सभिनीनि खे मके में रहणो आहे त मको इन लाइ कोन ठहियो आहे. मको इन जे लाइ ठहियो आहे कि तव्हां मके में अचो इबादत करो अल्लाह साईं जी ऐं पोइ हलो अॻियां. न त मको इलाही भरिजी वेंदो. त इहो ईअं हूंदो आहे. अफ़ीदो जो माना ईअं आहे जीअं कप हिकिड़ो गिलास रखियो तव्हां हुन में पाणी विझंदा था वञो त पाणी जॾहिं किरण शुरू थी वेंदो न भरिजी करे त उनखे चइबो आहे अफ़ीदो. त अल्लाह साईं चए थो हीअ उहो जॻह आहे जिथां सभु इंसान जेके आहिनि ईंदा ऐं पोइ वरी वापसि वेंदा पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं ऐं पंहिंजे दुनिया में जेको आहे फैलिजी वेंदा अल्लाह साईं जी हाज़िरी ॾियण खां पोइ. हैसो अफ़ाद नास हितां सभु निकिरंदा आहिनि. वस्तग़फिरू ऐं जेको आहे इस्तग़फ़ार करो अल्लाह साईं जी जेको आहे इस्तग़फ़ार घुरो. अस्तग़फिरुल्लाह इन अल्लाह गफ़ूर. अल्लाह साईं सां इस्तग़फ़ार घुरो छो त अल्लाह साईं जेको आहे वॾो गफ़ूर रहीम आहे. गफ़ूर मां तव्हांखे अॻे बि ॿुधायो गफ़िरा मां अचे थो. गफ़िरा जो मतिलबु आहे तव्हांजे गुनाहनि खे ढके थो छॾे तव्हांजी बुराइनि खे ढके थो छॾे ऐं तव्हांजी चङाइनि खे अॻियां करे आणे थो ऐं तव्हांजी इस्तग़फ़ार करे थो. त अल्लाह साईं चए थो कि मूंसां इस्तग़फ़ार कंदा रहो. فإذا قضيتم مناسككم فاذكروا الله كذكركم آباءكم أو أشد ذكرا فمن الناس من يقول ربنا آتنا في الدنيا وما له في الآخرة من خلاق. हाणे ॾिसूं था कि आयत नंबर 200 में अल्लाह साईं छा थो चए. अल्लाह साईं चए थो फ़इज़ा क़दयतुम मनासिककुम फ़ज़्कुरुल्लाह कज़िक्रिकुम आबाअकुम और अशद. अल्लाह चए थो जॾहिं तव्हां पूरा करे वठो पंहिंजा मनासिक. हज ते जेके शयूं असां कंदा आहियूं उन्हनि खे मनासिक चइजे थो. जीअं तवाफ़ आहे सही आहे इनखे पंहिंजो शैतान खे कंकरियूं हणियूं आहिनि अरफात जे मैदान में दुआऊं करणियूं आहिनि. इहे सभु जेके आहिनि इहे मनासिक आहिनि. इहे जेके आहिनि अल्लाह साईं इहे हज जो हिसो करे रखियूं. त अल्लाह चए थो जॾहिं तव्हां इहे फ़ारिग़ करे वठो हाणे तव्हां मिना ॾांहुं पिया वञो. तव्हां इहे सभु शयूं पूरियूं करे मिना में गॾु थींदा ऐं मना में 2 खां 3 ॾींहं तव्हां गुज़ारंदा. त अल्लाह साईं हुते चए थो फ़ज़्कुरुल्लाह कज़िक्रिकुम. तव्हां अल्लाह साईं जो जेको आहे ज़िक्र करो अल्लाह साईं खे यादि करो. कज़िक्रिकुम आबाअकुम जे तरीक़े सां तव्हां हिन सां पहिरीं छा थींदो कि हज कंदा हुआ पर ही मिना में वञी करे जॾहिं वेहंदा हुआ हज जो मनासिक पूरा करे वञी करे वेहंदा हुआ त ही छा कंदा हुआ कि पंहिंजे वॾनि जा किसा ॿुधाईंदा. मुंहिंजे ॾाॾे जेको आहे शींहुं मारियो, मुंहिंजो ॾाॾो जेको आहे उहो जंग ते वियो, मुंहिंजो पीउ जेको आहे एॾो बहादुर हो, ही हिक ॿिए तीर कमान एॾो सुठो हलाईंदो. ही हिक ॿिए जूं इन तरीक़े सां ही पंहिंजे वॾनि जूं ॾाढियूं जेको आहे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा ऐं हर को हिक ॿिए सां चढ़ी चढ़ी ॾाढो वणंदा हुआ ऐं वॾा ई बयानु कंदा. त अल्लाह चए थो जीअं तव्हां कंदा हुआ न अॻे पंहिंजे वॾनि जा ज़िक्र कंदा हाणे अल्लाह साईं जो ज़िक्र करो. हाणे तव्हांखे इस्लाम पुॼी वियो आहे, तव्हांखे सही तरीक़ो सम्झायो वियो आहे. इहो तव्हांजे वॾनि जे किसा ॿुधाइण जी जाइ कोन्हे का मिना. हिते अलाह जी ॻाल्हि थींदी. हज जेको आहे असां अलाह जे लाइ करूं था. त अल्लाह चयो का ज़िक्र कम आबाकुम जीअं तव्हां पंहिंजे वॾनि जो कंदा और अशद ज़िक्र हुन सां वधीक ज़ोराते नमूने सां ज़िक्र करो अल्लाह साईं जो. तव्हां पंहिंजी वॾियूं शौक़ सां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे ॿुधाईंदा हुन सां वधीक जेको आहे ज़ोर ॾेई करे अशद माना उन सां वधीक जेको आहे अल्लाह साईं जो ज़िक्र करो. फ़मिनन नास अल्लाह चए थो माण्हुनि में फ़मिनन नास मई यक़ूलु रब्बना आतिना फ़िद दुनिया. हिकिड़ा माण्हू आहिनि जेके माण्हुनि में अहिड़ा कुझु माण्हू आहिनि जेके चवनि था ओ असांजा रब असांखे ॾे दुनिया में. त अल्लाह चए थो वमा लहू फ़िल आख़िरत मिन ख़लाक़. त पोइ उन्हनि जे लाइ आख़िरत में को उन्हनि जे लाइ हिसो कोन्हे. जेके अहिड़े क़िस्म जी दुआ था कनि कि असांखे दुनिया में हीअ बि ॾे हीअ बि ॾे हीअ बि ॾे ऐं विसरी था वञनि आख़िरत जो ॻाल्हाइण. त अल्लाह चए थो पोइ हुननि जो आख़िरत में को हिसो कोन्हे. पोइ उन्हनि खे आउं हिते ई सभु कुझु ॾेई छॾंदुसि. पोइ आख़िरत में जेको आहे उन्हनि जे लाइ जेको आहे उहा बाहि हूंदी. इहा हुई आयत नंबर 200. हाणे
ومنهم من يقول ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. आयत नंबर पढ़ूं था 201 इते अल्लाह चए थो वमिनहुम मन यक़ूलु रब्बना, ऐं कुझु आहिनि उन्हनि में माण्हू जेके चवनि था रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुं व फिल आखिरति हसनतुं वक़िना अज़ाबिन नार। कुछ माण्हू आहिनि उहे दुआ अल्लाह साईं सां कनि था कि अल्लाह साईं असांखे दुनिया में बि बहितरीन शयूं ॾे, हसनतुं माना सुहिणी सुठी बहितरीन शयूं ॾे, ऐं आख़िरत में बि असांखे बहितरीन शयूं ॾे। इहा दुआ आहे जेका असां आम तौर ते घुरंदा आहियूं जुमे ॾींहुं निमाज़नि खां पोइ असां चवंदा आहियूं रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुं व फिल आखिरति हसनतुं वक़िना अज़ाबिन नार। इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इन जी असांखे ताईद कई कि इहा दुआ कंदा करो, दुनिया ऐं आख़िरत जो ख़ैर घुरंदा करो। त अल्लाह साईं चए थो इहे जेके आहिनि माण्हू आहिनि हिकिड़ा माण्हू आहे जेके चया पिए असांखे दुनिया में ॾे, त अल्लाह हुननि जे लाइ चयो कि पोइ हुननि जो आख़िरत में को हिसो कोन हूंदो। हाणे ही माण्हू जेके आहिनि उहे दुनिया जी बि चङायूं घुरनि था ऐं आख़िरत जी बि चङायूं घुरनि था, ऐं अल्लाह साईं खे चवनि था वक़ीना अज़ाबिन नार, असांखे बचाइजांइ बाहि जे अज़ाब सां, वक़ीना अज़ाबिन नार, असांखे बाहि जे अज़ाब सां बचाइजो। أولئك لهم نصيب مما كسبوا والله سريع الحساب. आयत नंबर 202 में चए थो अल्लाह साईं उलाइक लहुम नसीबुन मिम्मा कसबू वल्लाहु सरीउल हिसाब। इहे आहिनि उहे माण्हू जिन्हनि जो हिसो आहे उन्हनि शयुनि में जंहिंमें हिननि कमाई कई। कसबू जेको आहे कमाई खे चइजे थो, तव्हां एतिरियूं नेकियूं कयूं हुजनि तव्हांजो कसब जेको आहे अल्लाह वटि जेको आहे मिलंदो। त अल्लाह साईं चए थो उलाइक लहुम, अहिड़ा आहिनि माण्हू उन्हनि जे लाइ आहे नसीबुन, उन्हनि जे लाइ हिसो मिम्मा कसबू जेको हुननि कमाई कई, वल्लाहु सरीउल हिसाब, अल्लाह साईं त हर शइ जो हिसाब जेको आहे ॾाढो तकिड़ो कंदो आहे ऐं हुनखे सभु ख़बरूं हूंदियूं आहिनि ऐं हुनजो हिसाब जेको आहे उहो बिल्कुलु ई परफेक्ट हूंदो आहे, बिल्कुलु बहितरीन नमूने जो हिसाब कंदो आहे। कंहिंजो को जेको आहे चङाई जेको आहे ज़ाया कोन थियणु ॾींदो आहे ऐं केरु जेको आहे उहो पंहिंजो गुनाह करे हुन सां बची कोन सघंदो आहे। त हिसाब किताब ॾाढो साफ़ सुथरो थींदो आहे। واذكروا الله في أيام معدودات فمن تعجل في يومين فلا إثم عليه ومن تأخر فلا إثم عليه لمن اتقى واتقوا الله واعلموا أنكم إليه تحشرون. हलूं था आयत नंबर 203 ते अल्लाह साईं चए थो वज़कुरुल्लाह फी अय्यामिन मादूदात, त ज़िक्र करो अल्लाह साईं जो, यादि करो अल्लाह साईं खे अय्यामिन मादूदात, उन्हनि ॾींहंनि में जेके इन हज जा जेके ॾींहं आहिनि, जेके 10 ज़ुल्हिज्जा जा ॾींहं था हुजनि, अय्यामिन मादूदात, हिननि में जेको आहे अल्लाह साईं जो ज़िक्र करो। इहे मुक़ररु ॾींहं आहिनि, अल्लाह साईं जा चूंडियल ॾींहं हूंदा आहिनि। इहे फमन ताजला फी यौमैनी फला इस्मा अलैह, ऐं उन खां पोइ मिना में जेको रहण वारो आहे उहो अगरि 2 ॾींहंनि में वञणु थो चाहे, जल्दी में आहे के ॻाल्हि जे करे ऐं हू वञे थो 2 ॾींहंनि में, फला इस्मा अलैह, उन ते को गुनाह कोन्हे। वमन ताख़र, केरु अगरि हुनखे डिले करे या केरु हुनखे अॻियां वधाए ऐं 3 ॾींहं रहे, इस्मन फला इस्मा अलैह, अगरि केरु हिकिड़ो ॾींहुं वधीक रहे थो ऐं हू 3 ॾींहं थो रहे त हुन ते बि को गुनाह कोन्हे, ऐं अगरि केरु 2 ॾींहंनि में वञे थो उन ते बि को गुनाह कोन्हे। लमन तका, ऐं अगरि ऐं अल्लाह साईं चए थो कि उन ते बि को गुनाह कोन्हे जेके अल्लाह साईं जो तक़वो हूंदो। लमन तका, अल्लाह चए थो जेके अल्लाह साईं जो तक़वो हूंदो, वत्तकुल्लाह, उहो अल्लाह साईं जो तक़वा करण वारो जेको आहे उनखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। वालमू अन्नकुम इलैहि तुहशरून, उनखे इन ॻाल्हि जो ख़बर हुजणु घुरिजे। वालमू वरे सां लफ़्ज़ आयो आहे, 3 दफ़ा जेको आहे आयो आहे इन्हनि ॿिनि रुकू में जेको आहे 3 दफ़ा आयो आहे, जंहिंमें अल्लाह साईं चए थो ॼाणे सम्झी वठो इन्नकुम इलैहि तुहशरून, इन्नकुम इलैहि तुहशरून, तव्हां सभिनीनि जी वापसी मूं वटि आहे ऐं गॾु तव्हांखे पंहिंजे साम्हूं कंदुसि। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हननि में रखो। ومن الناس من يعجبك قوله في الحياة الدنيا ويشهد الله على ما في قلبه وهو ألد الخصام.
हाणे अचूं था आयत नंबर 204 में। हिन में अलाह साईं चए थो वमिन नास मई युजिबुक क़ौलुहु फिल हयात दुनिया। तव्हां माण्हुनि में कुझु अहिड़ा माण्हू ॾिसंदा जिन्हनि जो ॻाल्हाइण ॾिसी तव्हां चवंदा यार छा ज़बरदस्त ॻाल्हाए थो। वयशहदुल्लाह अला मा फी क़ल्बिही, ऐं हू अलाह जी जेको आहे शहादतूं ॾींदा उन्हनि जे चवंदा असांजे दिलि में त अलाह जो एॾो प्यार आहे, हीअ आहे उहो आहे, ॾाढो जेको आहे वधी वधी ॻाल्हाईंदा। वहुवल लद्दुल ख़िसाम, अलाह चए थो उहे जेके आहिनि हिकिड़े तरीक़े सां कूड़ पिया ॻाल्हाइनि, उहे जेके आहिनि ॾुखिया माण्हू आहिनि, इहे ईअं सुहिणे नमूने सां ॻाल्हाइनि पिया। ऐं जेको आहे उनमें चवनि था अल्लाह की कसम मैं तो बड़ा अच्छा आदमी हूँ, मैं तो अल्लाह से बहुत डरता हूँ, इन टाइप जी ॻाल्हियूं कंदा न त माण्हू त अल्लाह सां चए थो इहे जेके ईअं पंहिंजूं अची करे तारीफ़ूं कंदा आहिनि न, हो लद्दुल ख़िसाम, उहे जेके आहिनि असल में वॾा धोखे करण वारा माण्हू आहिनि। ख़िसाम माना कंहिं शइ में कूड़ ॻाल्हाइजे या सुठी माना कोन थी अचे। अरबी जे लफ़्ज़नि जो हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ जो जेको आहे को 6-8 मानाऊं आहिनि, त सोचणो थो पए की कहिड़ी माना हिते असां जेको आहे सम्झायूं। ख़िसाम जेको आहे ख़सम मां निकितो आहे। ख़सम माना कंहिंसां अटकणु, जेको आहे कंहिंसां धोखेबाज़ी करणु, त या इन टाइप जो। त अलाह साईं चए थो की हीअ त जेको आहे इहे हिकिड़े तरीक़े सां दुश्मन आहिनि दीन जा। وإذا تولى سعى في الأرض ليفسد فيها ويهلك الحرث والنسل والله لا يحب الفساد. وإذا تولى سعى في الأرض ليفسد فيها, अलाह चए थो अगरि केरु माण्हू अलाह जी राह सां फिरी थो वञे ऐं हू ज़मीन में जेको आहे ज़मीन जी कमाई में, पंहिंजी नौकिरियुनि में, पंहिंजे स्कूल कॉलेज में लॻी थो, सही चइबो आहे कोशिशूं करणु। वइज़ा तवल्ला साअ फिल अर्ज़, त ही पंहिंजी ज़मीन जो जेको आहे सॼी कोशिशूं उनजी ज़मीन में लॻी, लियुफ़्सिदु फ़ीहा, ऐं पोइ हू हुन में फ़साद फैलाए थो ज़मीन जे अंदरि, वयुहलिकुल हर्स वन्नस्ल, ऐं हू तबाह करे थो फ़सलनि खे बि ऐं जेको आहे जानवरनि खे बि, माल खे बि। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, त अलाह साईं चए थो वन्नस्ल वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, त अलाह चए थो की मूंखे फ़साद करण वारा माण्हू कोन था वणनि। ला युहिब्बुल, मूंखे फ़साद करण वारा न, जेके सॼो वक़्तु उन्हनि खे दुनिया जी फ़िकर हुजे, उन्हनि खे अलाह जो को डपु ई न हुजे, ख़बर ई न हुजे की हुते गॾु थियणो आहे, हुते हिसाब किताब थियणो आहे, अलाह साईं वटि सज़ा जज़ा थियणी आहे। उन्हनि खे दुनिया जी फ़िकर लॻी वई, उन में पोइ ज़ुल्म बि कनि पिया, माण्हुनि जा हक़ बि माननि पिया, ज़मीनूं बि तबाह कनि पिया, ऐं को जेको आहे कंहिंजा माल तबाह पिया कनि, माल जेको आहे उहो ज़ाया पिया कनि, माना नुक़सान पिया पहुचाइनि माण्हुनि खे बेसिकली। त अलाह चए थो इहे जेको आहे हिननि खे ॿुधाए छॾो, अलाह जेको आहे अहिड़नि माण्हुनि खे पसंदि नथो करे। وإذا قيل له اتق الله أخذته العزة بالإثم فحسبه جهنم ولبئس المهاد. हाणे अचूं था आयत नंबर 206 ते। वइज़ा क़ील लहू अत्तक़ल्लाह, जॾहिं हिननि खे चयो वञे थो कि अल्लाह जो डपु रखो भाई दिल में, अहिड़ा कम न करो, अहिड़ा ज़ुल्म न करो, अहिड़ो फ़साद न करो, त हू छा था कनि कि हू पंहिंजी फ़साद करण वारी ताक़त खे हू सम्झनि था कि इहा वॾी का असां में सुठी ताक़त आहे, असां हिन में असांजी वॾी का इज़त आहे। हू चवंदा अख़ज़तुल इज़्ज़त बिल इस्म, हू चवनि था कि असांखे त इज़त मिले थी इन टाइप जा कम करे, बदमाशी, दादागीरी। पोइ माण्हू अची सलाम कंदा आहिनि, सलाम साहब आपने बहुत अच्छा काम किया, उधर डाका लगाए, जेके डाकू कंदा आहिनि तो डाको आहियो, ॾाढो सुठो कमु कयो, या इन टाइप जा जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि, त हू सम्झंदा आहिनि कि असांजी वॾी इज़त आहे इन गुनाह वारी फील्ड में। फ़हस्बहु जहन्नम, त अलाह चए थो ॿुधाए छॾो हिननि खे जहन्नम मिलंदी आख़िरत में। हस्बहु, ही कमाइनि पिया, हिननि जो हिसाब जेको आहे हुन में जहन्नम लिखी बि आहे। वला बेसल मिहाद, वला बेसल मिहाद जो मतिलबु अलाह चए थो इलाही बुरो ठिकाणो आहे। मिहाद चवंदा आहिनि, महद खे मूं तव्हांखे अॻे बि सम्झायो, नंढे ॿार खे जॾहिं जो झूले में रखिबो आहे उनखे महद चइबो आहे। ज़मीन बि जेको आहे इंसाननि जे लाइ हिकिड़ो झूलो आहे, हिकिड़ो महद आहे, हिकिड़ी ज़मीन ठाही वई आहे। हंधि खे बि महद चई सघिजे थो। त अलाह साईं चए थो उहो त इलाही किनो जेको आहे, वला बेसल मिहाद, ही त कमाइनि पिया जेको आहे दोज़ख जी आग। ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله
والله رؤوف بالعباد. हाणे अचूं था आयत नंबर 207. हाणे जॾहिं किने माण्हू जी ॻाल्हि थी त हाणे क़ुर सुठे माण्हू जी ॻाल्हि कंदो. वमिन नासि मन यशरी नफ्सहु. अलाह चए थो माण्हुनि में कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके पंहिंजे पाण खे विकिणी था छॾनि इब्तिगा मर्दात. इब्तिगा जी मतिलबु आहे ॻोल्हनि था, हू ॻोल्हनि था अलाह जी रज़ा. अलाह जी रज़ा लाइ हू जेको आहे पंहिंजो पाण खे हणी था छॾनि अलाह जे कम में पूरे तरीक़े सां हणी था छॾनि ऐं पाण खे विकिणी था छॾनि. यशरी को फ़िक्र ई कान थी हुजे, बसि उन्हनि खे रज़ा खपे रुॻो अलाह जी. मर्दातिल्लाहि वल्लाहु रऊफ़ बिल इबाद. अलाह चए थो अहिड़नि माण्हुनि खे ॿुधाए छॾो कि मुंहिंजो जेको सॼो रहम आहे, मुंहिंजो जेको करम आहे, मुंहिंजो जेको प्यार ऐं मोहबत आहे मुंहिंजे इबाद जे लाइ. इबाद जेको आहे ग़ुलाम खे चइजे थो जेको तव्हांजी इबादत करे. त अलाह जी इबादत जॾहिं गुज़ार थी था वञनि इंसान जॾहिं अलाह जो इबादत गुज़ारे थो हू इबाद थी वियो, इबाद अल्लाह थी वियो, इबादुर रहमान थी वियो. इहो इबादुर रहमान तव्हां अॻियां हली करे सूरे फुरक़ान में पढ़ंदा कि इबादुर रहमान कहिड़ा माण्हू आहिनि. इहे माण्हुनि खे मानियूं खाराइनि था ऐं उन्हनि खे इहो शोबाज़ी जे लाइ नथा कराइनि. हू इहो बि नथा चाहिनि कि केरु अची माण्हू उन्हनि खे चए यार तुंहिंजी वॾी महिरबानी तो मानी खाराए. न हू चवंदा असांखे सभु असांजो हिसाबु जेको आहे अलाह वटि खपे. त इहे माण्हू अॻियां हली असां त अलाह चए थो उन्हनि माण्हुनि खे ॿुधायो कि मुंहिंजो सॼो रहम ऐं मुंहिंजी जेको इनाम आहिनि इन्हनि माण्हुनि जे लाइ रऊफ़ बिल इबाद. ऐं पंहिंजे ग़ुलामनि सां इलाही नरम थी करे हलंदसि. يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. हाणे अचूं था आयत नंबर 208 ते. अलाह चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिउ ख़ुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुन मुबीन. अलाह चए थो ओ ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो उदखुलू दाख़िल थी वञो फिल सिल्मी इस्लाम जे अंदर अलाह जी इबादत में अलाह जी ताबेदारी में मुकम्मल काफ़ा पूरो थी वञो उनमें शामिल मुकम्मल तरीक़े सां शामिल. ईअं न कि अधु ईमान आहे अधु कोन्हे. हिकिड़े ॾींहुं अलाह जो डपु आहे हिकिड़े ॾींहुं अलाह जो सफ़ा डपु कोन्हे. राति जो गुनाह पियो कजे सुबुह जो जेको आहे नमाज़ पई पढ़िजे, ॾींहं जो कलमा पिया पढ़जनि, दुआऊं पियूं पढ़जनि, राति जो वरी शाम जो वरी जेको आहे पंहिंजा किना कम पिया. अलाह इहो अलाह साईं खे क़बूल कोन्हे. अलाह से चए या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो उदखुलू दाख़िल थी वञो फिस्सिल्मि इस्लाम जे अंदर काफ़ा पूरे जबला वला तत्तबिउ ऐं ॾिसो न पेर खणी हलो शैतान जा पोइवार न थियो. उन पुठियां हलण वारा न थियो. इन्नहु लकुम अदुव्वुन मुबीन. हू त तव्हांजो वॾो साफ़ दुश्मन आहे. इदवान जेको आहे उहो वॾो तव्हांजो दुश्मन आहे ऐं साफ़ सूफ़ आहे, ज़ाहिरी आहे, को हिन में कंहिं शक जी गुंजाइश कोन्हे. ऐं आदम अलैहिस्सलाम खे बि कढायो जन्नत मां. हीअ इंसाननि जो वॾो दुश्मन आहे. इन इंसान खे मञण जे लाइ ही राज़ी कोन्हे को. त हिन जो आहे कि आउं त हिननि खे जेको आहे खणी वेंदुसि दोज़ख वारे रस्ते ते. فإن زللتم من بعد ما جاءتكم البينات فاعلموا أن الله عزيز حكيم. हाणे अचूं था आयत नंबर 209 ते 209. माशाअल्लाह 200 आयतूं थी वयूं आहिनि. हाणे बाक़ी 80 खन आयतूं पंहिंजूं रहनि थियूं ऐं सूरे बकरा अची पहुता आहियूं ज़रे घटि. इंशाअल्लाह जल्दी ख़तम थींदी. आयत नंबर 209 में अलाह साईं चए थो फ़इन ज़ललतुम मिन बादि मा जाअतकुमुल बय्यिना. अगरि तव्हां इन खां पोइ वरी फिरी विया या हटी विया ऐं वरी बुराई में पइजी विया इन खां पोइ कि तव्हां वटि अची वियो आहे बय्यिनात माना तव्हां वटि क़ुर जूं साफ़ आयतूं अची वियूं आहिनि. नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पंहिंजी उसवा सेखारे वियो आहे कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे कहिड़ी किनी ॻाल्हि आहे. सभु कुझु तव्हांखे पूरी ट्रेनिंग ॾेई वियो आहे. इहो बय्यिनात साफ़ थी वियूं असांजे लाइ आयतूं. ॻाल्हि बिल्कुलु क्लियर सम्झ में अची वई. उन खां पोइ अगरि तव्हां बुराई में पइजी था वञो
फ़ालमू, वरी चौथे पंजे दफ़ा इहो लफ़्ज़ आयो आहे फ़ालमू वालमू, त अलाह चए थो ॼाणे वठो, सम्झी वठो, इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम, बेशक अल्लाह जेको आहे उहो इलाही ताक़त वारो, इलाही सभु कुझु करणु ॼाणे थो, ऐं हू हकीम आहे, हुन वॾो हिकमत वारो आहे। तव्हां ईअं न सम्झो की तव्हां हलो चलो पिया, खाओ पीओ पिया, ॾाढो गाॾियूं मोटरूं ऐं बॉडीगार्ड तव्हां सां गॾु घुमनि पिया, त तव्हां वॾा अलाह साईं तव्हां सां वॾो राज़ी आहे। हिकमत वारो आहे, रोके वेठो आहे पंहिंजो अज़ाब की तव्हांखे जेतिरी बुराई करणी करे वठो। त अलाह साईं चए थो की तव्हां वटि जॾहिं सभु कुझु अची वई आहे, नॉलेज अची वई आहे, इल्मु अची वियो आहे अलाह साईं जो, उन खां पोइ अगरि तव्हां बुराइयुनि में पइजी वेंदा त पोइ ॼाणे वठो पोइ आउं इलाही स्ट्रॉन्ग आहियां। इन अलाह जेको आहे उहो अज़ीज़ जेको आहे उहो इलाही मज़बूत, माना ताक़तवर जेको चाहे करे सघो। हकीम जेको आहे यूज़ कयो आहे हिकमत जे लाइ, की उहो उनजी हिकमत आहे की उहो तव्हांजी पकड़ हींअर कोन पियो करे। هل ينظرون إلا أن يأتيهم الله في ظلل من الغمام والملائكة وقضي الأمر وإلى الله ترجع الأمور. हाणे अचूं था आयत नंबर 210 ते। हल यंज़ुरून इल्ला अन यातिहुम अल्लाहु फी ज़ुललिन मिनल ग़माम वल मलाइकतु वक़ुदियल अम्रु व इलल्लाहि तुरजअल उमूर। या अॼु के ॾींहं जी असांजी आख़िरी आयत। अलाह चए थो छा इंसान इन इंतज़ार में वेठा आहिनि सिवाइ हिन ॻाल्हि जे, माना राज़ी हिन ॻाल्हि सां घटि ते राज़ी कोन थींदा कि यातिहुमुल्लाहु फी ज़ुललिन, अलाह जेको आहे निकिरी अचे बादलनि जे साए मां, जेको आहे निकिरी मिनल ग़माम जेको आहे बादलनि खे चए थो, इन्हनि जो जेको सायो हूंदो आहे उनखे जेको आहे ज़िलल चइबो आहे, इन्हनि सायनि मां निकिरी अचे, बादलनि जे सायनि मां निकिरी अचे, वल मलाइकतु, ऐं हुनजा जेके मलाइक, हुनजा जेके फ़रिश्ता आहिनि उहे बि हुन सां गॾु अचनि। अगरि इहो सभु कुझु तव्हां ॾिसण जे इंतज़ार में वेठा आहियो त सम्झी वठिजो ओॾी महिल त पोइ कमु पूरो थी वियो, हाणे त कंहिंजी बचत कोन थी सघे। सो इंसान खे घुरिजे कि हू क़ुरान जी आयतुनि सां ऐं ॿाहिरि जी आयतुनि सां अलाह खे सम्झे। अलाह चए थो छा ही इन इंतज़ार में वेठा आहिनि कि आउं अची ऐं मुंहिंजा फ़रिश्ता अची करे हिननि सां मिलनि, त पोइ हिननि खे ॿुधाए चए ख़ुदि ई अलामरो, त पोइ त मामिलो थी वियो, निपटी वियो, हाणे त सज़ा जज़ा जो ॾींहुं अची वियो। अगरि इहो तव्हां ॾिसी वठो ऐं हुन सां पहिरीं तव्हां हिदायत कोन वरिती, पोइ त तव्हांजी का दुआ बि क़बूल कोन थींदी। त अलाह चए थो वक़ुदिल अम्रु व इलल्लाहि तुरजउल उमूर, त अलाह वटि हर तुरजउल उमूर, हर जेको अमर आहे, हर शइ, हर मामिलो जेको आहे, सभु जा सभु उहे वापसि अलाह जी तरफ़ ई वेंदा। हू ई उन्हनि जा फ़ैसिला कंदो, हू ई इंसाननि खे ॿुधाईंदो केरु चङो आहे, केरु किनो आहे, केरु सुठा कमु कया, केरु किना कमु कया। त अलाह साईं चए पियो उन सां पहिरीं इहो जॾहिं अलाह अचे ऐं हुनजा फ़रिश्ता अचनि, उन सां पहिरीं हिदायत खे हासिलु करे वठो ऐं अलाह जे इबादत में पाण खे मसरूफ़ करो, दुनिया जी कमाई बि करो, आख़िरत जी बि कमाई करो। ऐं अगरि तव्हांजी नियतूं साफ़ आहिनि ऐं तव्हांजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ आहे, त पोइ तव्हांजो दुनिया जो जेको कमाइणु आहे उहो बि तव्हांजो इबादत बणिजी थो वञे। तव्हांजो नौकिरी ते वञणु, सचाई सां पंहिंजी महिनत करणु, पंहिंजे ॿारनि खे हलाल रिस्क सां पालणु, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इबादत ठही थी वञनि। रुगो निमाज़ इबादत कोन्हे, रुगो हज ऐं उमिरो ऐं रोज़ा रखणु ऐं इहो इबादत कोन्हे। अलाह साईं जेको मोमिन जी ज़िंदगी हुजे थी, मोमिन जी ज़िंदगी जा जेके बि कम था हुजनि उहे सभु हुन ते जेको आहे उहे इबादत जो हिसो थींदा। हलाल रोज़ी जॾहिं तव्हां खाओ था न, मानी खाओ पिया, पाणी पियो पिया, इहा बि इबादत ठही वेंदी। तव्हां कम ते विया, पंहिंजी रोज़ी कमाइण विया, उहो बि इबादत थी वेंदी। त 24 कलाक तव्हांजो सुम्हण बि इबादत थी वेंदो, तव्हांजो उथण बि इबादत थींदो, तव्हांजो हलणु चलणु सभु इबादत थी वेंदो, अगरि तव्हां अलाह साईं जे अहकामात जे हेठि पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारंदा। अलाह साईं असांखे हिननि ॻाल्हियुनि जी सम्झ था करे, ॾाढियूं थोरियूं हिननि ते थोरो ध्यानु ॾियणो थो पए, थोरो सोचणो थो पए, ऐं पोइ इहे ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं। मुंहिंजी उमेदु आहे कि इहा क़ुरान जो जेको पैगाम आहे इहो सिंध जे हर हिकु घर में वञे ऐं हर हिकु भाती खे जेको आहे इहो मिले ऐं हू हिन मां फैज़याब थी सके, इन खे सम्झी सके। सूरह बकरा अची ज़रे घटि हाणे असांजी 25 रुकू थी विया आहिनि, त हाणे बाक़ी बचिया 15 रुकू, 25 रुकू थी विया, 15 रुकू बसि। तव्हांजी महिनत एतिरी, सूरह बकरा खे तव्हां जॾहिं पढ़ी वठंदा त इंशाअल्लाह
ऐं बार बार इहा ॻाल्हि यादि ॾियारींदो आहियां कि पोइ त तव्हांजे लाइ क़ुर ॾाढो ई सवलो थींदो। अलाह साईं असां सभिनीनि जे लाइ क़ुर जो पढ़णु ऐं सम्झणु आसान करे छॾे ऐं असां दीन जे मामले में जेको आहे सचा थियूं ऐं पंहिंजो पाण सां सचा थियूं ऐं पंहिंजे रब सां सचा थियूं। इन सां गॾु इजाज़त वठां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाहु खैर। बारकल्लाहु फीकुम।